नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नमल आमाल बिन्निय्यात। तमाम आमाल जो दारो मदार नीयतुन ते है, यानी उलमा फरमाइंदा इन जो मतलब है इन्नमा सवाबुल आमाल बिन्निय्यात। आमाल जो सवाब है उन जो दारो मदार नीयतुन ते है। अमल तो वजूद में अची वेंदो, पर उन जो सवाब मिलंदो या न मिलंदो इन में नीयत के ॾिठो वेंदो। पर इन में थोड़ी तफ़सील है। तफ़सील इहा आहे त हिकिड़ा त नेक कम आहिनि, इबादतूं आहिनि, उहा त नीयत खां सवाइ थींदी कान, वजूद में ही कान ईंदी। मसलन नमाज है, नीयत न कई त वजूद में ही कान ईंदी, सवाब त परे जी ॻाल्हि आहे। ॿी शइ आहे मुबाह आहे। अक्सर असां जेके शयूं करियूं था, कम कारियूं, खाधो पीतो, हलणु, मुलाक़ात करणु, ॻाल्हाइणु, अक्सर असांजी ज़िंदगीअ में मुबाहात आहिनि, मुबाह शयूं आहिनि, यानी जंहिंखे करणु न सवाब आहे ऐं न उनखे जेको आहे सो यानी न करण को सवाब है, करण सवाब भी कोने, गुनाह भी कोने। तो पोइ उन में नीयत सां उहो जेको इबादत बणिजी वेंदी। ऐं टियों शयूं आहिनि गुनाह। त गुनाह जेके आहिनि उहे सुठी नीयत सां सवाब कोन बणिजंदा। गुनाह जा कम, बुराइयूं, हिकिड़ो माण्हू चए थो त आऊं नऊज़ बिल्लाह मुंहिंजी नीयत सुठी आहे, आऊं चोरी करे ऐं पोइ ग़रीबनि खे थो माल ॾियां, सदको थो करियां, त नीयत मुंहिंजी सुठी आहे। हू ईअं थो सम्झे नऊज़ बिल्लाह त शायदि मुंहिंजे लाइ इहो चोरी करणु सुठी नीयत जे करे जाइज़ थी वञे। हरगिज़ न, बल्कि यानी नेक अमल बुरी नीयत सां करण में ख़तरो आहे, यानी हराम माल सां सवाब जी नीयत सां सदको ॾियण में कुफ्र जो ख़तरो आहे। जहिड़ो ही अल्लाह पाक सां यानी चथर पियो करे। इन करे उलमा फरमायो जेकर कंहिं माण्हू वटि हराम जो पैसो हुजे, मसलन सूद जो पैसो हिकिड़े माण्हू वटि आहे, हुन बेख़बरी में या पहिरीं इंसान गफ़लत में PLS अकाउंट खोलियो, उन में जेको आहे हाणे हुन तौबा कई, हुनखे ख़बर पई त सूद केॾी वॾी लानत आहे, केॾी वॾी ख़तरनाक शइ आहे, हुन तौबा कई। पर हुनखे जेके पैसा मिलिया सूद जा, हाणे केॾां करे पैसा उछले छॾे, साड़े छॾे, छा करे? उलमा फरमाइनि पिया त इन जो मसरफ़ इहो आहे त जेको माण्हू ज़कात जो मुस्तहिक़ आहे, ग़रीब आहे, बिल्कुलु ग़रीब आहे, ज़कात जो मुस्तहिक़ आहे, उनखे ॿुधाए न त हीउ पैसो छाजो आहे, पर उनखे उहो ॾे पंहिंजे मथां मुसीबत टारण जी नीयत सां। सवाब जी नीयत कई त कुफ्र जो ख़तरो आहे। छो त हराम माल खे सवाब जी नीयत सां ॾियणु, सदके जी नीयत सां ॾियणु, इहो जेको ॼण त दीन सां खेॾे पियो। त गुनाह जेके आहिनि उहे सवाब, गुनाह जेके आहिनि उहे सुठी नीयत सां को सवाब कोन था बणिजी वञनि। उन करे पहिरीं इहो ॾिसणो आहे त भई शरीयत जो हुकुम छा आहे, शरीयत जो हुकुम पहिरीं, पोइ उन में जेकर जाइज़ कमु या मुस्तहब आहे या वाजिब आहे या फ़र्ज़ आहे, त पोइ उन्हनि में जेको आहे सुठी नीयत करे। नीयत छा करे त आऊं जेको हीउ अमल करियां पियो, मूंखे दुनिया में को बदिलो हिन जो न खपे, हिन जो बदिलो मूंखे आख़िरत में खपे। सभिनी खां वधीक आऊं मुहताज हूंदुसि छा में, क़बर में, हशर में, आख़िरत में। ओॾी महिल मूंखे सभिनी खां वधीक ज़रूरत हूंदी हीअ आऊं उते जे लाइ ज़ख़ीरो पियो करियां, मूंखे अल्लाह पाक उते ॾे पंहिंजे अज़ाब, हर क़िस्म जे अज़ाब खां मूंखे अल्लाह ताला बचाए, ऐं मूंखे अल्लाह ताला उते हर क़िस्म जूं नेमतूं अता फ़रमाए। हीअ नमाज़, रोज़ो, ख़ैर ख़ैरात आऊं इन लाइ पियो करियां। ऐं ॿी त या अल्लाह तूं राज़ी थी वञ, तोखे राज़ी करण जे लाइ तूं करियां, हिते दुनिया में मूंखे इन जो को बदिलो न खपे। त इन तरीक़े सां, अच्छा अहिड़ी तरीक़े सां जेको आहे जेकॾहिं को माण्हू गुनाहनि खां बचे थो, त पोइ उन में बि जेकॾहिं हिकिड़ा गुनाह अहिड़ा आहिनि जेके अल्हम्दुलिल्लाह असांखे यानी मूंखे अल्लाह पाक बचायो आहे, उन्हनि जे असबाब खां बचायो आहे। शराब आहे, ज़िना आहे, केतिरियूं अहिड़ियूं बुराइयूं आहिनि, अल्लाह असांखे बचायो। पर उन खां बचण जो सवाबु तॾहिं थींदो जॾहिं नीयत कंदासीं। बचूं त पिया, अल्लाह पाक उन जे वेझो बि असांखे कोन कयो आहे, पर उन जो असांखे बचण जो सवाबु थिए, उहो तॾहिं थींदो जॾहिं असां नीयत कंदासीं। नीयत खां सवाइ सवाबु कोन थींदो।
हिकिड़ी हदीस में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॿ टे ॻाल्हियूं फरमायूं। आख़िर में साहबी चयो हीअ बि ख़ैर जो कमु मूंखां न थिए, हीअ बि न थिए, हीअ बि न थिए, पोइ आउं छा करियां? पाण फरमायो तकुफ़ अन शर्रिक, तकुफ़ शर्रक अनिन नास, तकुफ़ बिशर्रिक अनिन नास, यानी पंहिंजे शर खां माण्हुनि खे बचाए। मुंहिंजी ज़बान मां, मुंहिंजे कंहिं बि शइ सां कंहिं माण्हूअ खे शर न पहुचे, कंहिंखे तकलीफ़ न पहुचे। उलमा हिते इहो नुक़्तो लिखियो आहे, अल्लामा कुर्तुबी रहमहुल्लाह लिखियो आहे त इन इहो बि सवाबु आहे, पर सवाबु तॾहिं मिलंदो जॾहिं नियत कंदो। आउं नियत थो करियां त आउं कंहिं बि अल्लाह जे बंदे खे तकलीफ़ कोन ॾींदुसि। ऐं इन में अन्नास जो लफ़्ज़ आहे, मुसलमान जो लफ़्ज़ बि कोन्हे, यानी कंहिं बि इंसान खे, चाहे मुसलमान हुजे चाहे काफ़िर हुजे, आउं नाहक़ तकलीफ़ कोन ॾींदुसि। जेॾी महिल इहा नियत कंदो त पोइ इन ते अजुर ऐं सवाबु मिलंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे दीन सही सम्झी करे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन आमीन। सुभान अल्लाह।